अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फवजदा अब्दन मिन इबादिना आतैनाहु रहमतन मिन इंदिना वअल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाईरो, अल्लाह जे पाक नाम जा जेके अल्फाज मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कया आहिनि, इन्हनि लफ़्ज़नि जे अंदर अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे वलियनि, पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे बरगुज़ीदा पाननि जो शान बयान कयो आहे। रब फरमाए तो फवजदा अब्दन मिन इबादिना, पो उन्हनि असांजे पाननि मां हिक पाने खे ॻोल्हे लथो। आतैनाहु रहमतम मिन इंदिना, जंहिंखे असां पाण वटां रहमत अता कई हुई। वअल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा, ऐं असां उनखे पाण वटां इल्म अता कयो हुयो। हिन कुरानी लफ़्ज़नि जे अंदर अल्लाह फरमाए तो अब्दन मिन इबादिना, असांजे पाननि मां हिकु पानो। पाना त सब रब जा पाना आहिनि, पर अल्लाह पंहिंजे पाननि मां कंहिंखे कंहिंखे चूंडींदो आहे। थकिजी पिया आहियो, अलाए सीउ लॻो अथव, अलाए मौलवियुनि तव्हांखे यको थकाए छॾियो आहे। ॻाल्हायो ई नथा, जेरनि में वेठो आहियां या कब्रिस्तान में आयो आहियां, ॻाल्हायो त ख़बर पवे किथों मातली को पंधु करे आयो। हाणे ईअं वञी ॿुधाईंदुसि त फिलड़ीअ जा माण्हुनि खे ज़ुबान अल्लाह बनाए न पियो। ख़ुदा ख़ुशि कंदव, अल्लाह मदीने वारे जो दीदार कराईंदव। मूं सां गॾिजी वेहो, दिलि मूं सां गॾाए वेहो। हेॾे निगाहूं हेॾे होॾे इहे सभु छॾियो, तवज्जो सां वेही ॿुधो त वलियनि जो शान छा आहे। रब फरमाए थो अब्दन मिन इबादिना, असांजे बाननि मां चूंडियल बानो। बाना त सभु बाना आहिनि रब जा, को मञे या न मञे, तस्लीम करे या न करे, फरमा बरदार हुजे या बेफरमान, पर बाना सभु ख़ल्क़ियल सभु अल्लाह जा आहिनि। पर उन्हनि सभिनी बाननि मज़ा अल्लाह चूंडींदो आहे। जंहिंखे चूंडींदो आहे उनखे हिकिड़ी कुर्सी ॾींदो आहे। तव्हां बि चूंडींदा आहियो न, चौथे 5 साल तव्हां बि ठपो हणी चूंडींदा आहियो। जंहिंखे चूंडियो वरी 5 साल ॻोल्हियो न लभंदो। ये तुझा चूंडियल
वो कंहिंखे MPA जी कुर्सी मिले, कंहिंखे MNA जी कुर्सी मिले, को वज़ारत जी कुर्सी ते वेहे, को वज़ीर आला थे, को वज़ीर आज़म थे। भाई ये तव्हां असांजा चूंडियल आहिनि न, रड़ियूं था कयूं त असांजा कम नथा कनि, चूंडियो बि त तो आहे न, ये तुंहिंजा चूंडियल आहिनि इंसाननि जा चूंडियल। को वज़ीर थे, को मुशीर थे, को वज़ीर आला थे, को वज़ीर आज़म थे, या तुंहिंजी चूंडा हिकिड़ी वरी अल्लाह जी चूंडा। अब्दम मिन इबादिना, सुभान अल्लाह। अल्लाह जे बाननि मां चूंडियल बानो, जंहिंखे रब चूंडींदो आहे न उनखे ॿ शयूं ॾींदो आहे। घणियूं शयूं ॾींदो आहे? ॿ शयूं उनखे ॾींदो आहे। उन ॿिनि शयुनि जे करे उहो सभिनी माण्हुनि में मुनफरिद, मुमताज़, आला बाला, ऊचो शान वारो, मान वारो बणिजी वेंदो आहे। आतैनाहु रहमतम मिन इंदिना, असां उनखे पाण वटां रहमत अता कई। अल्लाह जी रहमत सॼे काइनात ते आहे, पर जंहिंखे वली बणाए चूंडींदो आहे न उनखे ख़ासि रहमत ॾींदो आहे। वअल्लमना मिल्लतुना इल्मा, ऐं ॿी शइ असां उनखे पाण वटां ख़ासि इल्मु ॾींदा आहियूं। हिकिड़ी रहमत, ॿियो इल्मु। पर इहा रहमत आम रहमत न हूंदी आहे। आम रहमत हर मोमिन ते, हर मुसलमान ते, हर बाने ते, हर इंसान ते, हर मखलूक ते रब जी रहमत हूंदी आहे। पर जेका वलियन खे रहमत मिलंदी आहे उन जो रंग निरालो हूंदो आहे। ऐं ॿियो अल्लाह उनखे इल्मु ॾींदो आहे। हिकिड़ो इल्मु किताबनि में, हिकिड़ो इल्मु मदरसनि में, उस्तादनि वटि, को स्कूलनि कॉलेजनि में, को मदारिस में, को यूनिवर्सिटियुनि में इल्मु मिलंदो आहे। पर अल्लाह पंहिंजे दोस्तनि खे वरी ॻुझो इल्मु ॾींदो आहे। वलियन जूं ॿ निशानियूं अथव। हिकिड़ो उन्हनि खे रहमत मिलंदी आहे, ॿियो उन्हनि खे अल्लाह वटां इल्मु मिलंदो आहे। इहे ॿ खूबियूं आहिनि जंहिंखे रब चूंडींदो आहे, जंहिंखे रब पंहिंजे विलायत जो ताज फराईंदो आहे। हाणे इहो जेको क़ुरान शरीफ़ जो वाक़ियो आहे, जेके मूं लफ़्ज़ पढ़िया आहिनि, हज़रत ख़िज़र जो वाक़ियो। मूसा अलैहिस्सलाम खे रब फरमायो, ओ मूसा मुंहिंजो हिकिड़ो अहिड़ो बानो आहे, उनखे मूं रब अहिड़ो नवाज़ियो आहे, अहिड़ो इल्मु ॾिनो आहे जो तो मूसा वटि बि उहो इल्मु न आहे। चई मौला उहो भला बानो किथे थो रहे, का एड्रेस ॾे, पतो ॾे, किथे ॻोल्हियांसि। रब फरमायो उनखे मूं ॿ शयूं ॾिनियूं आहिनि। हिकिड़ो पाण वटां रहमत ॾिनी आहे, ॿियो पाण वटां इल्मु ॾिनो आहे। मौला एड्रेस ॿुधाए किथे ॻोल्हियां। हाणे फिलड़ी जो पोतो आहियां त एड्रेस हुई न तॾहिं पहुतुसि। हा जे एड्रेस न हुजे त माण्हू रुली वञे। मिसाल कराची वञिणो आहे, बाबा लालू खेत वञिणो आहे, चवंदा आहिनि न गुरु मंदिर वञिणो आहे, टावर ते वञिणो आहे। जेकॾहिं तव्हांखे लाड़काणे वञिणो, शहर त वॾो आहे न, बा किथे मिलंदे? अदा दरबार रहमतपुर शरीफ़ मिलंदो।
वञणो आहे अबा किथे वेंदे कंबर जो शहर त वॾो आहे अबा दरगाह हुसैन आबाद शरीफ़ ड्रेस पक्की ड्रेस वारो माण्हू रुलंदो न पंहिंजी मंज़िल ते पहुची वेंदो रब फरमायोसि ए मूसा अहिड़ो मुंहिंजो बानो आहे जंहिंखे मूं पाण वटां रहमत ॾिनी आहे इल्मु ॾिनो आहे ए मूसा उन वटि अहिड़ो इल्मु आहे जेको तो वटि बि न आहे माला भला ड्रेस ॾे त किथे ॻोल्हियांसि रब फरमायो मच्छी खण मच्छी खे कटे खीर ॾेई लूण मिर्च विझी वरी बाहि ते पचाईसि तरीसि उहा तरे मच्छी पचाए पंहिंजे थेलड़े में विझी खण पोइ जिते उहा मुअल मच्छी चेरी थी पवे उते मुंहिंजो वलीअ मिलंदुई वरी वरी समझो मता को मुझाए विचेव अज टिकण कूड़ा घणा वतन था चवन था त दस्तगीर कीअं 12 सालो बेड़ो बुडल ताड़ियो हुयो अच त क़ुरान मुंह ते घुमाया आहे जे क़ुरान खे न मञी त पोइ क़ुरान पुॼंदी मां छा कंदोसि हाणे कुरान रब जो फरमाए तो मूसा ड्रेस इहा आहे जो मूने के रहमत ॾिनी आहे रहमत जो रंग इहो आहे जो उते मुअल मच्छी चेरी थी पवंदी जिते वलीअ जा कदम लगन वली जिते रहंदो आहे उन आस्थाने ते उन दरबार ते उन ज़मीन जे टुकरे ते रब जी अहिड़ी रहमत वसंदी आहे अहिड़ो नूर वसंदो आहे जो उते न थियणा कम थी पवंदा आहिनि उते मौत जिंदगी में बदिलजी पवंदो आहे उते मुअल शयुनि खे हयाती मिली पवंदी आहे अजीब ड्रेस आहे सुभान अल्लाह रब के खबर हुई त एड़ा मुर्दार पैदा थींदा जेके वलियन जे करामतुन जो इनकार कंदा त कीअं मुर्दन के जियारी कीअं 12 साल जो बुडल बेड़ो घोट कुआर जानी हड़ई बुडी विया पानी में ॻरी विया ये कीअं चेहरा थींदा रब कुरान में लिखी छॾियो त जिते वलियन जा कदम लगंदा आहिनि या ज़मीन रहमत वारी आहे वली हथ खणे या त वॾी ॻाल्हि आहे इहो त वॾो दर्जो आहे पर वलीअ जी ज़मीन आस्थानो उहा दरगाह उते मौत खे ज़िंदगी मिलंदी आहे हजरत मूसा निकितो ऐं पाण सां गॾु हजरत यूशुफ बिन नून खे वरितो मूसा बिन नबी आहे यूशुफ बिन नबी आहे ॿ नबी हिकिड़े वलीअ जे मिलण जे लाइ ज़ियारत करण जे लाइ निकिता अॼु जे कंबर शरीफ़ वञ अॼु जे रहमतपुर शरीफ़ वञ माण्हू एतिराज़ था कनि छो था वञो छा थो मिलेव छा ॾिठो अथव चवंदा आहिनि अलाह हिते कोन्हे छा हिते कोन थो रब ॿुधे छा कंबर छो था वञो भई पाणी त जर में हर जाइ ते जिते तव्हां वेठा आहियो हेठि पाणी आहे कोन्हे बोर कयो पाणी निकिरंदो या न
पानी निकिरंदो या न हर जाइ ते पानी आहे पर जे उञ लॻई इते ई वेठो पानी ते इते बाहे उञ लहंदे या उञ मरंदे पानी तो मौजूद है ना पर जे पानी खपई त उन तड़ ते वञणो पवंदो जिते नलको लॻल रब हर जाइ ते आहे पर रब मिलंदो आ रब वारन वटे अल्लाह वारन वटे भिटाई सोने जो अबो हुयो शाह हबीब फकीर आया रात अचे रहा शाह हबीब वट मानड़ी भी खाराई न खिदमत भी कई न सुबह जो रवाना थी विया अबा काडे था वञो जे पंहिंजे मुर्शिद ॾे हिंगलाज था वञो मुरीद रवाना थी विया सुबह जो भिटाई पुछो पीउ खां बाबा ये केरु हुया चई पुट कूड़ा सामी कूड़ो साम्य में पंध हो तो वसे हर हंद पर ही था ॻोल्हनि हिंगलाज में अल्लाह हर जाइ ते हे हिंगलाज वञनि था पंहिंजे पीर ॾे चवंदा अल्लाह उते मिलंदो कूड़ा आहिनि कूड़ो हिननि जो पंध आहे शाह हबीब चयो कूड़ा सामी कूड़ो साम्युन पंध हो तो रस बसे हर हंद पर ही था ॻोल्हनि हिंगलाज में भिटाई फरमायोसि बाबा इएं न चओ पुट कीअं चवां चई बाबा हीअं चओ त सच्चा सामी सच्चो साम्युन पंध हो तो वसे हर हंद पर हिननि मिलियो हिंगलाज में अल्लाह त हर जाइ ते आहे पर जंहिंखे कंबर में मिलियो सो कंबर वेंदो जंहिंखे रहमतपुर में मिलियो सो ओॾे वेंदो जंहिंखे दरबार मशहूरनि वारे साईं वटि मिलियो उहो उते ज़रूर वेंदो हिकिड़ो नबी आहे मूसा सो आम नबी नाहे उलुल अज़म रसूल साहिब तौरात पैगंबर ऐं ॿियो यूशुअ बिन नून ॿ नबी सगोरा हिकिड़े वलीअ सां मिलण जे लाइ निकिता जेके वलीअनि ॾे वञण खां रोकनि था न क़ुरान उन्हनि जूं पाड़ूं ई पटे छॾियूं सम्झो था न तव्हांजो दासीं वाइज़ ॿुधनि था असर छो थो थिए न पहाड़ साई हुचे त असर बि थिए न वरी बि फिटाई थो यादि अचे में मूंसां गॾु आहियो सुभान अल्लाह सुणो फिटाई थो फरमाए त उहे वण जन जूं पाड़ूं ज़मीन में खुतल हूंदियूं आहिनि जेॾी महिल मींहुं वसंदो बहार जी मुद ईंदी त इहे वण सावा थींदा टारियूं कढंदा गुल कौच गोशा थींदा उन्हनि वणनि में जंहिंजूं पाड़ूं जर में हूंदियूं पर वॾे वण जुदा कया नई थरियाऊं धार उन्हनि सुकनि कहिड़ी सार त उठा मींहं मलीर ते जंहिंजी पाड़ ई पटी पई आहे उनखे कहिड़ी ख़बर त को मलीर ते मींहं उठाए न सम्झो था न जेके चवनि था न वलीअनि वटि न वञो हिननि जूं पाड़ूं ई पटिजी वियूं आहिनि पोइ हाणे हुनखे वाइज़ असर कंदो त छा जे पाड़ थोरी बि साई अथई न त मूंॾे ध्यानु कर मां क़ुरान थो पढ़ां अलाह कंदो अॼोकी तकरीर ॿुधी जे पाड़ साई अथई त तोखे ईमान जा गुल गोशा ॼमी पवंदा कुरान तो फरमाए हिकड़ो नबी उलुल अज़म रसूल मूसा ॿियो हज़रत यूशुअ बिन नून ॿई ॼणा निकिता वलीअ जी ज़ियारत जे लाइ तलाश में निकिता
केड़ी तलाश ओ जिते मोल मच्छी जेरी थे ज़ाहिर है मच्छी पानी में हुंदी आ किथे हुंदी आ पानी में हुंदी आ पानी जो किनारो नहीं हलियो इहो इलाइको थव पुराने दौर में मुल्क शाम हाणे इहो इलाइको तुर्की जे मुल्क में आ तुर्की जो शहर आ इंताकिया शहर जे अंदरा नहर वञे थी अगते वञी समुंड में छोड़ थी करे मां पंहिंजे अखियुनि सां वो इंताकिया जो शहर भी ॾिसी आयो आहियां जिते मूसा यूशुफ ऐं खिज़र जी मुलाकात थी आ उहा जाइ भी पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां नबी सगोरा हलिया मच्छी तोबरे में पिया हलंदा वञन हिकड़ी जाइ थे हजरत मूसा सुतो आ लेटियो आ नबी सगोरे जी अख लगी आ यूशुफ जागे पियो ओचितो ॾिसे तोबरे में थेले में या उन्हें छब्बे में जेका मच्छी रखी हुई सा तरियल भुगल मसालन लगल मच्छी हिय चेरी थी ऐं पुल ॾिनई पाणीअ में अजीब ॻाल्हि थी वई पुढे मुड़े ध्यान आहे पानी में मच्छी वञे त पानी के चीरींदी वेंदी पानी पुठियों पाण में मिलंदो वेंदो आओ कि न सिंधी में बड़ो पाक ॾींदा आहिनि अबा लठ है पानी न छिजंदो आहे हीअं लठणो न पानी के चीरींदो वेंदो उहा लठ चीरींदी वेंदी पोयों वरी पानी पाण में पर ये अजीब मच्छी हुई जो पुल नहीं पानी में हली वही पर जितों वञे पई खार ठाहींदी वञे खार मच्छी सिधी न हलंदी हीअं ॾिठी अथव हीअं मच्छी पई वञे जाते मच्छी वञे पानी में खार ठहंदो वञे फतखद सबीलहु फिल बहर सरबा उन मच्छी पानी में खार ठाहींदे हली वई पर इहो मंज़र हजरत यूशुफ वेठे अखियुनि सां ॾिठो हजरत मूसा थियो त उनखे ॿुधाइण जी ॻाल्हि विसरी वियुसि हाणे अहिड़ी अजीब ॻाल्हि थिए त माण्हू को विसरंदी आहे छा ॿुधायो मच्छी चेरी थी तलाश बि इन जाइ में निकिता हुया उहा ॻाल्हि हजरत यूशुफ खां विसरी वई पुट मां ध्यानु चाहींदुसि तव्हांजो हजरत मूसा उथियो निंड मां अगते हलिया कच्चो पंधु हलिया विया पो इज़काल लिफ़ताह आतिना गदाना लक़द लकीना मिन सफरना हाज़ा नसबा मूसा चयसि या मानी त गॾु खाऊं ॾाढो थक थी पियो आहे मानी गॾु त खाऊं हाणे जेॾी महिल मानी जी ॻाल्हि कई त उहा मच्छी यादि आयसि चई माफ़ कजो मूंखां ॻाल्हि विसरी वई मूं तव्हांखे ॿुधायो न जिते तव्हां सुता हुयो इज़ अबैना इल सख़रते फइन्नी नसीतुल हूद को मच्छीअ जी ॻाल्हि विसरी वई छो विसरी छाजे करे विसरी वमा अंसानियो इल्ला शैतान अन अज़कुरहु पाण न विसारी पर शैतान विसारे छॾियो जो या ॻाल्हि मूसा खे ॿुधाया शैतान या ॻाल्हि विसाराए छॾी मालूम थियो त जिते वलीअ जो आस्थानो हूंदो आहे उन जे आसे पासे शैतान बि हूंदो आहे
हींअर त इहा आयत सची थी नज़र अचे मां त सिंध में जे बि दरगाहूं ॾिठियूं उन्हनि जे पासे में इन्हनि बेअदबनि जो अड्डो ज़रूरु आहे तव्हां पाण ॿुधायो जिते 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 वलीअनि जो आस्थानो हूंदो उते तव्हांखे पासे ओसे में शैतान जो अड्डो पे नजर ईंदो कुरान शाहिद आहे त जिते वली रहंदो आहे उन जे आसे पासे में शैतान रहंदो आहे ऐं उहो माण्हुनि खे चवंदा हेॾे छा आहे बाबा हिते न किथे कुझु न हेॾे वञो आहे या ग़लति थो चवां पोइ बसि अखियूं खोलियो कन खोलियो इन्हनि खे सम्झो जेकी वलीअनि जा वेरी ऐं दुश्मन आहिनि जेके रोकींदा आहिनि वलीअनि खां छलींदा आहिनि सम्झो वमा अनसानी इल्ला शैतान वलीअनि जी ॻाल्हि विसाराईंदो उन आस्थाने खां हटाईंदो सिर्फ़ उहो आहे जंहिंजो नालो आहे शैतान पुट ॻाल्हि सम्झ में आयव जेको न तव्हांखे वलीअनि खां रोके बाह में हथ विझी चईसि मिलल जिन ते वञासीं माण्हुनि मां ई जिन्हनि मां जेको वलीअनि खां रोके सम्झ त इहो खन्नास आहे सम्झ त इहो शैतान जो चेलो आहे ओ वलीअनि जो शान वाला वधायो बाबा मुल्ला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब वली सगोरा वारिस आहिनि धरती संदन हलो हवाले ज़बूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले ओ वलीअनि जी महबत उल्फत समूरो सवाब मुल्ला जो लाए छाचे ये खुदा खुश कची बधाई बेकड़ो तू चिंस बाकी तो फिरड़ी वार हाले बात में मुंग पियल थे न ले चा जो वलीअनि जो शान वाला वधायो बाबा मुल्ला जो लाए छाचे ओ वलीअ सगोरा वारिस आहिनि धरती संदन हवाले ज़बूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले पढ़ी ॾिस तू यूनुस सूरत ख़ुदा जो ख़िताब मुल्ला जो लाए छाचे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन रहबर हुसैन सरकार की आमद महबूब की आमद ओ परवर पाक जे प्यारन सां जंग अची आ चोटी सुकून नाहे सुरूर तन के नियत जनी जी खोटी ओ कनाहे को नीमक मुँह में सुन्नी धनार हुजे तकरार हुजे उन्हें के भी वठी बिहार हिननि जो वॾो डिंग हुजे फैसलो इते ही थी वेंदो सुन्नी जे मुँह में मणिया हूंदी मुँह में नूर हूंदो दिल में सुरूर हूंदो पर हिननि के नाहे को भी नीमक मुँह में लगल जण चुलाब मुल्ला जो लाए छाते ओ वलीअनि जो शान वाला तू न मञी तो
असां त मञंदा आहियूं यारी वारे यार संदोस खीर मंडींदा आहियूं ओ करमुला ते कावड़ कन था कल पुजन खराब मुला जो लाए छाते वमा अंसानी इल्ला शैतान वलियन का रुकावट केर न विझंदो आ सवाए शैतान जे हज़रत मूसा जो यूशे हे छा कयो मुखे बुधाई छो न इहा ई त असांखे एड्रेस मिली हुई इन जाइ जी त ॻोल्हा हुई फरतदा अला आसारिहिमा क़ससा पंहिंजा पेर ॾिसी वापसि मोटिया पंहिंजे पेरनि जे निशान ते वापसि आया किथे वो उन एड्रेस ते जिते मुअल मच्छी चेरी थी हुई जिथे न थियणो कम थी पियो हुयो जिते करामत जो ज़हूर थियो हुयो या रब जी रहमत हुई जेका उन वलीअ जे आस्ताने ते वसी रही हुई जेरी मल उन चाय ते पोता हाने तो कुरान फरमाए फवजदा अब्दम मिन इबादना वो उते जिते मच्छी जेरी थी मुझे बानन मां हिक बाने के लदऊं वो खिज़र नजर अची वो खिज़र नालो तस पुलिया छा नालो अथस बुलिया पुट मलकान जो नालो बुलिया अथस पर जिते पेर रखंदो आ उते वैरान ज़मीन आबाद थींदी आ उन जे करे लक़ब अथस खिज़र यानी सावक वारो वलीअ जिते कदम रखंदा आहिनि उहे वैरान पट आबाद थींदा आहिनि उहे बंजर ज़मीनूं उहे वैरान पोठा रब आबाद कंदो आहे छो त वलीअ जा कदम करामत वारा वलीअ जा हथ करामत चओ वलीअ जा वलीअ जूं नज़रूं फैज़ वारियूं शेख अली हेती बीमार थी पियो मुंहिंजो सोनो दस्तगीर पुछण वियो